असलकुम नाज़रीन, प्रोग्राम दी फ्रंट पेज सां गॾु आहियां मुश्ताक सरकी। नाज़रीन, सदर डोनाल्ड ट्रंप जूं मुलाक़ातूं जारी आहिनि। कुझु ॾींहं अॻु हुन प्यूटन सां मुलाक़ात कई आहे ऐं अॼु हुन जी मुलाक़ात यूक्रेनी सदर सां आहे। हुन जेके बि आलमी लेवल ते कोशिशूं वरितियूं आहिनि उन में हू अकबरो नज़र पियो अचे, छाकाणि त उनजो चवणु आहे जिते बि छिकताण जारी आहे मुल्कनि विच में उते हू इंटरवीन कंदो ऐं कोशिशि कंदो त टैकड़ी करे जंग बंदी जो ऐलान कराए ऐं उन अज़म सां हू इंतिहाई एक्टिव नज़र पियो अचे। ॿियो, मार्क रोबियो जो चवणु आहे त असां मुसलसल पाक भारत सूरत हाल खे मॉनिटर करे रहिया आहियूं। इन मां ज़ाहिर आहे त अमेरिका चाहे थो त इहो जेको जंग बंदी आहे इहा कंटिन्यू ऐं मुस्तक़िल तौर ते जारी हुजे ऐं ॿिन्ही विच में थी सघे थो ट्रेड ते वधीक अॻिते हली को लह विचड़ शुरू थिए, पर इहो वक़्तु ॿुधाईंदो त अमरीकी मुदाख़लत या सहूलियतकारी केतिरो असरअंदाज़ थिए थी ॿिन्ही मुल्कनि विच में। ॿियो त ईरान अॼु हिकिड़ो वॾो ऐलान कयो त हुननि जो इहो चवणु आहे त आलमी एटमी इदारे सां हुननि जो ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रहंदो ऐं ॾिसजे त हुनजा नतीजा कहिड़ा था अचनि। ॿियो त चीनी परॾेही वज़ीर नई दिल्ली पहुतो आहे, उते ॻाल्हि ॿोल थी आहे, छाकाणि त अमेरिका जी नाराज़गी खां पोइ चीन जे लाइ वॾो स्पेस आहे, उते तमामु वॾे लेवल ते अरबें डॉलर जो जेको ट्रेड आहे उन ते शायदि ॻाल्हि ॿोल थिए ऐं इहा मुलाक़ात बि इंतिहाई अहम सम्झी वञे पई ऐं इन ते बि अॼोके प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। ॿियो त कोइटिया में सहूलियतकारी जे इल्ज़ाम हेठि हिकु प्रोफेसर गिरफ़्तार थियो आहे जंहिंजो जेको तालुक़ु आहे BLA जेका कलदम जमायत आहे, दहशतगर्द डिक्लेयर थियल आहे, उन जी सहूलियतकारी हुन प्रोफेसर कई ऐं केतिरा ई वॾा वाक़िया जेके बि थिया आहिनि उन में हुन इतराफ़ कया त ख़ुदिकुश बमबार उन पाण वटि रहिया। इहो बि अॼु मौज़ू हूंदो असांजे हिन प्रोग्राम में। ऐं KPK में हिकु भेरो ॿीहर बोर्ड वॾी तबाही मचाई आहे जंहिंजो बि तमामु घणो अफ़सोस आहे ऐं इन ते बि हिन प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां स्टूडियो में मौजूदु आहिनि सीनियर सहाफ़ी नाले वारा तजिया निगार GM जमाई साहब। जमाई साहब, डोनाल्ड ट्रंप जूं मुलाक़ातूं कीअं पिया ॾिसो? प्यूटन खां पोइ यूक्रेन सदर, छा था नतीजा नज़र अचनि? डोनाल्ड ट्रंप कोशिशि करे रहियो आहे त दुनिया में जिते जिते जंगूं लॻनि थियूं उते ट्रैकड़ी वारो किरदारु अदा करे ऐं तक़रीबन 5 खां 6 मुल्कनि जूं जेके जंगूं उन में अमेरिका ई ट्रैकड़ी जो किरदारु अदा कयो आहे, जंहिं बाद यकीनन उते अमन क़ाइमु थियो आहे ऐं सूरत हाल में बहितरी आई आहे। यूक्रेन जी जंग जीअं त तव्हांखे ख़बर आहे त हिन खे 2.5-3 साल थी विया आहिनि, इहा मुस्तक़िल बुनियादनि ते हली रही आहे ऐं काफ़ी वॾी जंग थी चुकी आहे। यकीनन ॿिन्ही मुल्कनि खे तमामु घणो लॉस थियो आहे, पर हिन में को शक न आहे त यूक्रेन खे वधीक लॉस थियो आहे। रशिया खे बि जानी ऐं माली तौर ते वॾो नुक़सानु पहुतो आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप यकीनन जेकी मुलाक़ात कई प्यूटन सां उन में प्यूटन कुझु शर्तूं रखियूं आहिनि। उहे शर्तूं इहो आहिनि त जिन इलाइक़नि ते रूसी फ़ौज वेठी आहे हिन वक़्तु उहे इलाइक़ा ख़ाली न कया वेंदा, जेकी सभ खां वॾी जंहिं ते असुलु मसइलो पियो हले। ऐं ॿियो इहो आहे त नेटो में तव्हां यूक्रेन खे उनखे नुमाइंदगी न ॾींदा। इहे ॿ जेके इशू आहिनि इहे तमामु मेन आहिनि। इन खां अलावा ज़ाहिर आहे मादनियात जा काफ़ी सारा इशू आहिनि, छो जो रशियन फोर्स जंहिं इलाइक़नि में वेठी आहे उते यूक्रेन जा वॾा मादनी ज़ख़ाइर आहिनि। इन करे इहो मामिलो माली बि आहे, यानी कि जंहिंमें माली इंट्रस्ट आहे सभिनी जो। ऐं कंहिं वक़्त में अमेरिका बि चाहींदी हुई त उहे इलाइक़ा अमेरिका जे हवाले कया वञनि, छो जो उनखे माली इमदाद ॾेई रहियो आहे जंग जी सूरत हाल में। पर उन लाइ बि यूक्रेन जे सदर ज़ेलेंस्की जेको आहे उन ॻाल्हि खे न मञियो हुयो ऐं मां नथो सम्झां त रशियन सदर जा जेके हींअर इहे मुतालबा आहिनि, छो जो जिन एरिया जी विड्रॉ न करण जी चयो थो वञे उन सां मुस्तक़बिल में यूक्रेन खे ज़ाहिर आहे माली तौर ते तमामु वॾो धकु रसंदो। इन जेकी हाणे मुलाक़ात थियण वारी आहे यूक्रेन जे सदर, इन में रुॻो यूक्रेन जो सदर न हूंदो बल्कि यूरोपी मुल्कनि जा बि तमामु अहम अॻुवान उन में हूंदा, छो जो इन में बिल वास्ता या बिला वास्ता जर्मनी, इटली, फ्रांस जो तमामु वॾो हिकिड़ो किरदारु आहे ऐं उन्हनि काफ़ी फंडिंग कई आहे जॾहिं खां इहा यूक्रेन रशिया जी जंग थी आहे। ऐं उनजा इंट्रस्ट इन करे वाबिस्ता आहिनि त उते जे गैस ऐं ॿिया जेके मादनियात आहिनि उहे वाया यूक्रेन जेको आहे हिन यूरोपी मुल्कनि खे मिली रहिया आहिनि। इन खां अलावा बि जेकर असां ॻाल्हि कयूं त यूक्रेन सां इन्हनि ई यूरोपी मुल्कनि बशमूल अमेरिका बरतानिया जो बाक़ाइदा हिकिड़ो एग्रीमेंट हो
जंहिं ज़माने में यूक्रेन पंहिंजा एटमी असासा विड्रॉ कया, उन ज़माने में दुनिया इहा गारंटी खई हुई त यूक्रेन ते जेकॾहिं को बि जंग मुसलत कंदो त इहे सभु मुल्क गॾिजी करे उन जो मुक़ाबिलो कंदा ऐं यूक्रेन सां गॾु बीहंदा। त हीउ उन एग्रीमेंट जो बि नतीजो आहे। इन करे यूरोपी ऐं अमेरिकन ऐं बरतानिया जो यकीनन यूक्रेन सां बीहण हिकु एग्रीमेंट जो हिसो आहे। पर हिन वक़्तु छो जो ज़ाहिर आहे 2.5-3 साल थी विया आहिनि हिन जंग खे, त हाणे इमदाद ॾेई बि ज़ाहिर आहे ॿिया मुल्क बि केतिरी इमदाद तव्हांखे ॾींदा, चाहे उहा दिफ़ाई सूरतहाल में हुजे, माली सूरतहाल में हुजे। आख़िर अमरीका इहो चाहे थो त हाणे हिन जंग खे कंहिं तरीक़े सां वाइंड अप कजे ऐं गिव एंड टेक कजे, कुझु ॾिजे कुझु वठिजे। ऐं जंग जो उहे बि दुनिया में उसूल इहो ई आहे त कुझु ॾियणो पवंदो आहे ऐं कुझु वठिबो आहे। त बज़ाहिर एॾो सवलो कान थो लॻे जो यूक्रेन जो सदर रशिया जे सदर जी ॻाल्हि ते अमरीकी सदर सां गॾु मुलाक़ात में इतफ़ाक़ करे। उनजी वजह इहा आहे जो जेकॾहिं यूक्रेन उन ते इतफ़ाक़ करे छॾियो त यूक्रेन जो जेको फ्यूचर आहे, मुस्तक़बिल आहे, उहो माली तौर ते डार्क थी वेंदो। यानी उनखे बिलियंस ऑफ डॉलर जे जेके मादनियात जा एरिया आहिनि उन ते हथु खणणो पवंदो, जेको मां नथो सम्झां त जेको आहे यूक्रेनी सदर एॾो वॾो रिस्क खणंदो। उन लाइ ज़ाहिर आहे उनखे पंहिंजी पूरी क़ौम खे, पंहिंजी पार्लियामेंट खे एतमाद में वञी वठिणो पवंदो। उनखां बग़ैर जेकॾहिं उन इहो इक़दाम खयों त पोइ ज़ेलेंसी जी तव्हां ईअं सम्झो त सियासत जेको आहे उहा दफ़न थी वेंदी यूक्रेन में। छो जी इहो जेकॾहिं करिणो ई हुयो त रशिया जॾहिं पंहिंजो इहो फरमाइशी प्रोग्राम कयो उन वक़्तु थी वञे हा त पोइ एतिरा हज़ारे माण्हू जेको आहे हिन वक़्तु ताईं न मरनि हा ऐं वॾी तइदाद में जेको माली नुक़सानु थी चुको आहे, उन्हनि जा शहरनि जा शहर तबाह थी विया। जमाई साहब, इहो बि तासुर आम हुयो, पहिरीं मीटअप जेको आहे या अहम जेका मुलाक़ात हुई सदर प्यूटन जी ऐं डोनाल्ड ट्रम्प जी, त प्यूटन आलमी अदालतुनि जो जवाबदार आहे, उनजा वारंट केतिरा ई भेरा इशू थी चुका आहिनि। सम्झो था अलास्का जेको वेन्यू चूंडियो वियो, इहो छाकाणि त पाण रूस जो हिसो रहियो आहे, बाद में हिननि ख़रीद कयो अमेरिकन्स। इहो हिकिड़ो गारंटी हुई त तव्हां अचो सुकून सां। ऐं हीउ वॾो ब्रेक थ्रू हुयो छाकाणि त बाहि ऐं पाणी जो मामिलो हुयो। सदर प्यूटन जी मुलाक़ात डोनाल्ड ट्रम्प सां ऐं ख़ुशगवार रेड कारपेट वेलकम। सम्झो था त कंहिं न कंहिं तरीक़े सां तव्हांजी ॻाल्हि खे यूक्रेन खे हर हाल में लाइन ते आणणो आहे, विहारणो आहे, जंगबंदी जो ऐलान करिणो आहे। प्यूटन जी जेके बि शर्तूं आहिनि उहा हुनजी अञा ताईं ईगो आहे या सुपर पावर पाण खे तस्लीम कराए चुको आहे? सरकी साहब, दुनिया में सभ खां वधीक जेकॾहिं एटमी हथियार आहिनि त उहे रशिया वटि आहिनि। यकीनन दुनिया जो भले अमेरिका सुपर पावर आहे, पर ख़ुदा न ख़ासिता जेकॾहिं इन लेवल जी जंग थी लॻे त पोइ अधु खां वधीक दुनिया उअं ई तबाह थी वेंदी। त ज़ाहिर आहे हर मुल्क इहो कोशिशि कंदो आहे त ॻाल्हियुनि जे ज़रिए, टेबल टॉक जे ज़रिए मसइला हल थियनि। पर हाणे जेके शर्तूं टेक्निकल आहिनि उन में ज़ाहिर आहे कंहिं बि इलाइक़े खां कंहिंजी दस्तबरदारी, हिकु त उनजी वॾी शिकस्त तस्लीम कई वेंदी ऐं ॿियो उनखे मुस्तक़बिल में जेकॾहिं मादनियात जी सूरत में तमामु वॾो धकु रसे त उहो बहरहाल हिकिड़ो ॾुखियो फ़ैसिलो आहे। पर अमरीका जो हिन में इहो इंट्रस्ट आहे त अमरीका, छो जो मेन अमरीका ई उन ज़माने में हो जंहिं यूक्रेन सां मुज़ाकरात करे ऐं हुन जा एटमी असासा विड्रॉ कराया हुआ ऐं हुन बाक़ाइदा एग्रीमेंट जे तहत विड्रॉ कया हुआ। हाणे हिकु त उहो मुआइदो हिननि जे दरमियान आहे, ॿियो अमरीका जा इंट्रस्ट दुनिया में डिफरेंट आहिनि। अमरीका जे लाइ जेको कल्ह दुश्मन हो ज़रूरी न आहे त उहो अॼु दुश्मन हुजे। अमरीका जो जेको कल्ह दोस्त हो ज़रूरी न आहे त उहो अॼु दोस्त हुजे। ज़बरदस्त बॉडी लैंग्वेज हुई। हाणे हुनजो जेको इस्तक़बाल हो ऐं जीअं तव्हां फरमायो त आलमी अदालतनि मां उन जा वारंट्स इशू थियल आहिनि, त हाणे आलमी अदालत जे उन वारंट्स जी सिचुएशन त इहा ई आहे जीअं असांजे पाकिस्तान जी कुझु अदालतुनि जी नज़र ईंदी आहे त उन ते अमल दरामद दुनिया पाण नथी करे। इहा आलमी अदालत ठाही आहे, उन जे बि फ़ैसिलनि ते अमल नथो थिए, जंहिंजी मिसाल असांखे पाकिस्तान में ॾिनी वेंदी आहे त अदालत जे फलाणे हुकुम ते अमल दरामद न थियो। त हीउ पाकिस्तान त उहो ई इन मामलनि में काफ़ी पुठिते पयल मुल्क आहे। पर जेको दुनिया जा मज़बूत तरीन मुल्क आहिनि जेके हिन दुनिया जी निज़ाम खे हलाईंदा आहिनि, उहे बि त उन ते अमल दरामद नथा कनि। जॾहिं उन्हनि जो पंहिंजो इंट्रस्ट अचे थो त पोइ इहे आलमी अदालतनि जा वारंट जेके आहिनि उहे गाइब था थी वञनि। ऐं ईअं ई तव्हां ॾिसो त छा इसराइल जे वज़ीर आज़म नेतन्याहू जा घणा वारंट इशू थियल आहिनि, पर हू अमेरिका में बि घुमे फिरे थो, ॿियनि जॻहनि ते बि अचे वञे थो, उन ते जेको आहे छा अमल दरामद थिए थो। त बेसिकली जिते दुनिया जो इंट्रस्ट हूंदो आहे न सरके साहब, उहो इशू कहिड़ो बि हुजे
उन में हर मुल्क पंहिंजो इंट्रस्ट ॾिसंदो आहे। हिन में मूंखे जेको अमेरिका जो इंट्रस्ट जेको मूंखे नज़र अची रहियो आहे ज़ाती तौर ते, उन जा ॿ इंट्रस्ट आहिनि पूरे मामले में। पहिरियों त उन यूक्रेन जे सदर सां अकेले मुलाक़ात करे ऐं पंहिंजी फरमाइशी प्रोग्राम कयो त इहे मादनी इलाइक़ा मूंखे ॾियण जो वाइदो कर त असां जंग में जेको आहे तोसां अॻियां हलूं। तव्हांखे यादि हूंदो उन खां पोइ उन्हनि जो उते पाण में तलख कलामी बि थी ऐं मामला जेके आहिनि उहे ख़राबु थी विया। हाणे उन ॾींहुं खां अमरीकी सदर टेक्निकल तौर ते यूक्रेन जे सदर जे ख़िलाफ़ु, हाणे उहो चए थो भला मूंखे नथो ॾिए त भले पोइ रशिया खे वञनि, पर छो जो हुनखे अमन जो नोबेल खपे अवॉर्ड। हाणे उहो चाहे थो ऐं अमरीका जे लाइ यूक्रेन रशिया जी जंग रोकाइण, ईअं सम्झो त जेकी उन्हनि जी मुख़ालिफ़ जमात आहे अमरीका में, डेमोक्रेट्स, हिन उन ऐलान करे छॾियो आहे त जेकॾहिं यूक्रेन ऐं रशिया जी जंग बंदि कराइण में डोनाल्ड ट्रम्प कामयाबु थी वियो त असां इन जी सियासत खे बि मञींदासीं, इनखे ख़राज तहसीन बि पेश कंदासीं ऐं असां पाण इनखे नॉमिनेट कंदासीं त इनखे जेको आहे नोबेल अमन जो नोबेल इनाम ॾिनो वञे। त हाणे वॾी ॻाल्हि आहे। उन में तव्हां इहो सोचो त जेके उनजा एक्चुअल मुख़ालिफ़ आहिनि, ॾिसो जीअं पाकिस्तान आहे, हिते बि मुख़ालिफ़ जमातूं हूंदियूं आहिनि उहे, पर जेकॾहिं मुख़ालिफ़ जमातूं चवनि त फलाणो हुकूमत जेकॾहिं हीउ कमु करे त असां सभु जेके आहिनि उहे हिनखे चैलेंजिंग जॉब आहे। चैलेंजिंग जॉब आहे। त हाणे अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प जेको आहे न, पंहिंजे चवंदा न तन मन धन सां इहो कोशिशि करे रहियो आहे त कंहिं तरीक़े सां इहो मामिलो कंहिं करवट विहे। पर इहो मामिलो सिर्फ़ु हाणे ज़ेलेंस्की जे बि हथ में न आहे, छो जो हिन में यूरोप नेटो जे ज़रिए तमामु वॾी इन्वेस्ट करे चुको आहे ऐं 2.5 सालनि खां एक्चुअल जंग त नेटो विड़ी रहियो आहे, न कोई जंग यूक्रेन त डायरेक्ट पाण न पियो विड़े। आहे सॼी असले जी सप्लाई, फौज, टेक्नोलॉजी, इहा त सभु नेटो जंहिंमें अमरीका, बर्तानिया, कैनेडा सभु शामिल आहिनि, उहे ॾेई रहिया आहिनि। पर इहो फ़ैसिलो हाणे अमरीकी सदर सां मुलाक़ात सां गॾोगॾु, ज़ेलेंस्की जी मुलाक़ात सां गॾोगॾु यूरोपी लीडर जेके आहिनि उन में हूंदा, जेके यूरोपी कंट्रीज़ खे हेड करे रहिया आहिनि। त हाणे ॾुखियो फ़ैसिलो आहे, पर मूंखे उमेदु घटि आहे थोरी सी त इन में को रिसेंटली ब्रेक थ्रू थींदो। हूअं त जंग कॾहिं न कॾहिं बंदि थियणी आहे, अॼु न थींदी त महीने खां पोइ थींदी, 4 महीननि खां पोइ थींदी, अञा वधीक नुक़सानु थींदा जंग में। पर हिन स्टेज ते जेके रशियन सदर डिमांड्स रखियूं आहिनि, मूंखे नथो लॻे त यूक्रेन इहो मञींदी या यूरोपी मुल्क बि इहो मञींदा, छो जो जेकॾहिं इहा हिननि मञे वरिती त तव्हांखे मां हिन जो फ्यूचर ॿुधाए छॾियां त रशिया लाइ सभ खां सवला टारगेट जेको आहे उहे सभु यूरोप जा मुल्क आहिनि। यानी ईज़ी एक्सेस जेको आहे उन्हनि खे टारगेट करण लाइ उन इलाइक़नि जो कंट्रोल आहे, उहो इलाइक़ो अञा उनजी फौज ज़रूरु उते रशिया जी आहे, पर यूक्रेन जेतिरा वॾा वॾा उन इलाइक़नि में अटैक कया आहिनि, हिननि जा बेस बि उॾारियईं, जहाज़ बि उॾारियईं, यानी तमामु वॾो नुक़सानु जेको रशिया खे जेकॾहिं सभ खां वॾो नुक़सानु पहुतो आहे त उन इलाइक़नि में पहुतो आहे। ऐं जेकॾहिं हाणे उतां रशिया खे ई कंट्रोल था ॾेई छॾनि त पोइ यूरोप जो अहिड़ो को मुल्क न आहे जेको फ्यूचर में रशिया जे लाइ सॉफ्ट टारगेट हूंदो। त इन करे सिर्फ़ु यूक्रेन जो मसइलो न आहे, सॼे यूरोप जो मसइलो आहे। पर हाणे अमरीकी सदर जो जेको इंट्रस्ट आहे उहो तव्हांखे आउं ॿुधायां त अॼुकल्ह उहो यूरोप खां बि परे आहे। अॼुकल्ह जेके हुनजा टैक्सनि जा सिस्टम उहो खणी आयो आहे ऐं जेके हुननि ते पाबंदियुनि जा सिस्टम खणी आयो आहे, सरहदुनि ते जेको आहे करे थो, इलीगल इमिग्रेंट जेके कढण जी ॻाल्हि कंदो आहे, उहे किथां जा आहिनि? उहे अक्सर आहिनि ई हिननि यूरोपी मुल्कनि जा। पोइ पाकिस्तान जेको इलीगल इमिग्रेंट जी ॻाल्हि, पाकिस्तान मां त इलीगल इमिग्रेंट वञी नथो सघे, या हिन एशिया जी ख़िते मां त को नथो वञी सघे। इलीगल इमिग्रेंट्स जेके आहिनि उहे एक्चुअल जेके आहिनि उन यूरोपी पट्टी मां आहिनि जेके उते वियल आहिनि। त हुनजो जेको रवैयो तव्हां ॾिठो हूंदो जॾहिं खां हू हींअर ॿियो दफ़ो मुंतख़िब थी आयो आहे, त हुनजो असुलु रवैयो ख़राबु जेको आहे उहो यूरोपी कंट्रीअनि सां रहियो आहे। उनखां पोइ बर्तानिया सां न सॉरी कैनेडा सां जेको आहे उनजो रवैयो कुझु मुनासिबु न रहियो आहे। हाणे उहे सभु जेके उहे मुल्क आहिनि उहे अमरीकी सदर जी ॻाल्हि छो मञींदा? छो जो तव्हांखे यादि हूंदो उनजी इन कावड़ में ई फ्रांस पहल कई त असां जेको आहे फ़लस्तीन खे अलॻि रियासत तौरु तस्लीम कंदासीं, वरी पोइ कैनेडा कई, उनखां पोइ बर्तानिया बि कई। त इन जो मतिलबु त जेके अमरीका जा जेके इत्तेहादी हुआ उहे उनखां नाराज़ आहिनि ऐं उन्हनि जा जेको रवैयो आहे उहो हाणे पंहिंजी इंडिपेंडेंस फ़ैसिले जो आहे, आज़ादाना फ़ैसिलो करे रहिया आहिनि। हाणे हू इशारे ते जेको जीअं पहिरियों माज़ी में थींदो हो त अमरीका जंहिं तरफ़ इशारो कंदो उन तरफ़ फ़ैसिला थींदा हुआ, उहा सिचुएशन दुनिया में तब्दील थी वई आहे। महवर जेको दुनिया जो आहे उहो हाणे हर मुल्क जो इंट्रस्ट अची वियो आहे पंहिंजी फाइनेंशियल पोज़ीशन खे मज़बूत करण जो। त हर मुल्क चए थो त हाणे पहिरियों अमरीका खे सपोर्ट इहे मुल्क इन ई करे कंदा जो अमरीका हुननि खे बैकअप ॾींदो हुयो, यानी दिफ़ाई तौर ते उन्हनि जी सां गॾु हूंदो हुयो। पर हाणे जॾहिं हर मुल्क ॾिठो त हीअ त रुॻो पाण खे जे मामले में पियो आहे,
हूअं हिकिड़ी टीम जी सूरत में हलंदा, यानी कि माज़ी तव्हां जेकॾहिं ॾिसो त अमेरिका यूरोप जी हिकिड़ी टीम ठाही गुज़िरियल 20-25-30 साल 40 सालनि जी तव्हां हिस्ट्री ॾिसो त उहा टीम जेको आहे मां सम्झां थो डोनाल्ड ट्रंप जे अचण खां पोइ उन में डिस्टर्बेंस अची वई आहे, यानी कि CIA पेंटागोन जा जेके प्लान्स हूंदा हुआ यूरोपी कंट्रियुनि लाइ अलॻि हूंदा हुआ, एशिया जी कंट्रियुनि जे लाइ जेके उहे डिफरेंट हुआ। पर हाणे जेको हुननि जो तरीक़ेकार एशियन कंट्री सां आहे सेम रिपीट थी रहियो आहे यूरोपियन कंट्रीज़ में, ऐं जंहिंजे करे हुतां जा जेके मुल्क आहिनि उहे बहरहाल छो जो इकनॉमी तौर ते मज़बूत आहिनि, दिफ़ाई तौर ते बि काफ़ी बहितर आहिनि, हाणे उहे बि चवनि था त पोइ असां बि पंहिंजा फ़ैसिला पाण कंदासीं। ख़ासि तौर ते फ्रांस जेको आहे हिन में काफ़ी अॻियां आहे, उहो काफ़ी अहिड़ा एक्शन खणी रहियो आहे जिते तव्हां ॾिठो हूंदो त अक्सर डोनाल्ड ट्रंप जा बयान था अचनि त मां फ्रांस जे सदर खां ख़ुशि न आहियां या मां कैनेडा जे सदर खां ख़ुशि न आहियां, उहे इन करे अची रहिया आहिनि जो हुननि बि इहो महसूसु कयो, उन्हनि खे बि थियो त अमेरिका त पंहिंजे मफ़ाद जे करे जंहिं मुल्क सां चाहे थो तालुक सुठा थो करे, जंहिं मुल्क सां चाहे थो तालुक ख़राबु थो करे। माना तव्हां चओ था त यूक्रेन सदर जी मुलाक़ात जेका अहिड़ी ब्रेक थ्रू न्यूज़ न ईंदी दुनिया जे आॾो, जेका एक्सपेक्टेशंस आहिनि दुनिया खे त वॾो ब्रेक थ्रू थियण वारो आहे। बहरहाल जेके शर्तूं प्यूटन जूं आहिनि उहे बि मुंहिंजे ख़्याल में क़ाबिल क़बूल न हूंदी यूक्रेन सदर, अमेरिकी सदर खे उहे शर्त क़बूल अथव, पर तव्हां जीअं यूरोप जी ॻाल्हि कयो रुगो यूक्रेन इंडिविजुअल्स न आहिनि। यूक्रेन ऐं यूरोप इहे इन्हनि शर्तुनि खे मञण लाइ कंहिं सूरत में तयारु न हूंदा, इहा मुंहिंजी ज़ाती राय आहे। पर तव्हांजे बक़ौल त ट्रंप जेका बि मुलाक़ात कया उन ते पोस्ट ऐं प्री एफर्ट्स वठंदो आहे, यानी हिनखे पहिरियों खां उमेदु नज़र आई हूंदी या को ग्रीन सिग्नल मिलियो हूंदो त एॾो वॾो स्टेप खयो आहे। ऐं प्यूटन जी मुलाक़ात उन जा मीडिया ते जेको आलमी मीडिया ते ज़बरदस्त हाईलाइट्स नज़र आया ऐं उमेद बि दुनिया खे जागी पई आहे त हीउ वॾो जेको देरीना इशू आहे इहो अबाउट टू रिज़ॉल्व आहे। माना सम्झो था त ईअं एतिरो ईज़ी टारगेट न आहे जंहिंजे लाइ डेमोक्रेट्स एॾो एक्सटेंड कयो आहे ऑफर। असल में ॾिसो सरके साहब, इन खे अमेरिका जी सियासत ऐं यूरोप जी सियासत खे सम्झण जी थोरी ज़रूरत आहे। अमेरिका वटि जेके हथियार आहिनि ऐं नेटो में जेकी सभ खां वॾी फंडिंग आहे बुनियादी तौर ते उहा अमेरिका जी आहे, चाहे हथियारनि जी सूरत में आहे चाहे माली सूरत में आहे, ॿिन्ही सूरतुनि में। ऐं रशिया सां जेकॾहिं को टकर खणी सघे थो जंग जी सूरत में, जेकॾहिं उहा आलमी जंग बहरहाल थी वेंदी त उहो बि वरी अमेरिका ई आहे न। यूरोप जा मुल्क या यूक्रेन डायरेक्ट जेकॾहिं ही नेटो न हुजे हा यूक्रेन सां या यूरोपी मुल्क ऐं अमेरिका बरतानिया कैनेडा न हुजनि हा त हीअ एतिरी अर्से जंग ई न हलिया हो त तमामु जल्दी हुनखे फतह करे वञे हा। पर हुनजी जेकी बचत आहे उहा आहे ई आहे त सॼी यूरोप अमेरिका ऐं कैनेडा बरतानिया हुन सां गॾु आहे। पर जेकॾहिं हिन में ब्रेक थी अचे ऐं ॿिया मुल्क त न निकिरंदा छो जो हुननि पंहिंजा ऐलान अलॻि अलॻि करे छॾिया आहिनि, छो जो उहो जेको मां तव्हांखे माज़ी वारो ॿुधायो त हुननि जो जॾहिं एटमी टेक्नोलॉजी हुन विड्रॉ कई त उन वक़्तु बि त एग्रीमेंट थिया हुआ। पर जेकॾहिं अमेरिका हिन ॻाल्हि खां विड्रॉ थो थिए त बहरहाल इहे यूरोप जा मुल्क बरतानिया ऐं कैनेडा परे आहिनि, पर जेके यूरोप जा मुल्क आहिनि उहे त डायरेक्ट मुतासिर थींदा न, त उहे पंहिंजो रिस्क छो खणंदा अमेरिकी सदर जे चवण ते। केरु बि मुल्क हुजे त अमेरिकी सदर जीअं तव्हां ॾिसी छॾियो न इंडिया पाकिस्तान जी जंग जी सूरत हल था ॾिसी छॾियो त पाकिस्तान त मञे थो त ठीकु आहे असां अमेरिका जे चवण ते जेको आहे उहो जंग बंदी कई, पर हिन वक़्तु ताईं इंडिया मञण लाइ तयारु न आहे। हालांकि जंहिंजी रिक्वेस्ट ते इहो थियो त दुनिया में हर मुल्क पंहिंजे पंहिंजे मुल्क जा इंट्रस्ट ॾिसंदो आहे। इंडिया खे इहा ख़बर आहे त जेकॾहिं उहो क़बूल थो करे छॾे त हू ॿ धारी तलवार आहे, पंहिंजे मुल्क जे अवाम में बि उहो ज़लील थी वेंदो, मुंहुं बंदि रखी वेठो आहे, ख़बर दुनिया खे आहे, पर अॼु ताईं उहो पंहिंजे मुंहं सां न चई रहियो आहे त हीउ मसइलो आहे। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं रशियन सदर जी ॻाल्हियूं मञण लाइ अमेरिका तयारु थियो आहे त अमेरिका जो पंहिंजो इंट्रस्ट आहे, उन में यूक्रेन या यूरोप जो इंट्रस्ट थोरी शामिल आहे। अमेरिकी सदर जा हिकु तीर सां ॿ शिकार करे रहियो आहे उहो त हिकु त उहो जेको यूरोप सां हुनजा तालुक कुझु मुनासिब न रहिया आहिनि, उहो इहो हिकिड़ो थ्रेड आहे त मां जेको आहे रशिया सां जेकॾहिं गॾु नथो मिलां त मां न्यूट्रल थो थी वञा, ऐं जेकॾहिं न्यूट्रल बि थिए थो त यूक्रेन जी जंग में बाक़ी यूरोपी मुल्क न एतिरी फंडिंग करे सघनि था न एतिरा हथियार ॾेई सघनि था, त अल्टीमेटली नुक़सानु वरी यूक्रेन खे थियणो आहे ऐं यूरोपी मुल्कनि खे थियणो आहे। त इहा हुनजी थ्रेड आहे। हा, हिन स्टेज ते जेकॾहिं यूक्रेनी सदर ट्रंप जूं ॻाल्हियूं मञे छॾियूं मादरिया जे हवाले सां, पोइ तव्हां ॾिसंदव ट्रंप जो स्टाइल तब्दील थी वेंदो, पोइ वरी उहो रशिया जे ख़िलाफ़ु शुरू थी वेंदो। त बेसिकली इंट्रस्ट गेम आहे, चाहे ट्रंप जी साइड खां हुजे या ॿी साइड खां रशियन साइड खां हुजे। हाणे जंहिंजो इंट्रस्ट वधीक सर्व थींदे नज़र ईंदो उहो ओॾां बि रहंदो। माना जेकॾहिं जंग जारी रहे थी बि फ़ाइदो अमेरिकी सदर खे आहे ऐं जेकॾहिं बंदि थिए थी बि बेनिफिशरी पोइ बि US ई आहे। इहो ई त असल मामिलो आहे।
त जेकॾहिं जंग जारी थी रहे त सभु यूरोपी मुल्क उन में एंगेज रहंदा ऐं अमेरिका जो कारोबार जेको आहे चमकंदो रहंदो। ऐं जेकॾहिं बंदि थी थिए त उहो नोबेल इनाम जे लाइ तयारु वेठो आहे, छो जो हाणे त उनजे मुल्क जी अपोज़िशन लीडर चई छॾियो आहे। हेली क्लिंटन जा जेकॾहिं तव्हां ट्वीट्स पढ़ो त उन त क्लियर चयो आहे त जेकॾहिं इहा जंग बंदि थी त असां हिनखे पाण नॉमिनेट कंदासीं नोबेल इनाम जे लाइ। त हू त विन विन पोज़ीशन में आहे न। जेकॾहिं नथा मञनि अॼु मुंहिंजी ज़ाती राय आहे त ज़ेलेंस्की कान मञींदो ऐं अहिड़ी तरीक़े सां यूरोपी मुल्क यूक्रेन जे सदर सां गॾु बीहंदा आहिनि, उहे बि कान मञींदा इहा ॻाल्हि। पर जेकॾहिं अमरीकी सदर चए थो त इहा अमन क़ाइमु करण में ज़ेलेंस्की रुकावट आहे, बिल फर्ज़ मां हिकिड़ी जनरल ॻाल्हि थो कयां त रशिया सां हुनजो सॉफ्ट कॉर्नर आयो, त रशिया सां जॾहिं हुनजो सॉफ्ट कॉर्नर आयो त हू कंहिं स्टेज ते वञी इहो बि त चई सघे थो न, छो जो 2 मीटिंगनि में उहो चई चुको आहे त बसि हाणे नेटो जेको आहे पंहिंजे फंड ते हले, अमरीका घणो फंड ॾेई चुको आहे। ऐं जेकॾहिं ॿियो कुझु बि नथो करे ऐं चए थो त मां हाणे नेटो खे जेको आहे फंडिंग रुगो बंदि करे छॾंदुमि ऐं हथियार न ॾींदुसि, पोइ हीअ जंग जो रुख ई तब्दील थी वेंदो। हा, जेको पंहिंजो USAID इदारो बंदि करे सघे थो, जेको दुनिया में भाई साहब अमेरिका बंदि करे छॾी, माना उन खां त एक्सपेक्ट करे सघिजे थो कुझु सभु बि कुझु करे अचानक सघिजे थो। सडन पर ऐलान ॿुधो करे न, सघे। इन ॿिन्ही सूरतुनि में डोनाल्ड ट्रंप विन विन पोज़ीशन ते आहे, इहा उनजी क़िस्मत आहे। चलो ॾिसूं इहे कहिड़ा नतीजा अचंदा। नाज़रीन, प्रोग्राम में ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे, हिते वक़्तु आहे ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। जमाई साहब, अॼु 2 भारत जहाज़ सां अहम ख़बरूं आहिनि ऐं उन सां अमेरिका बि ज़ाहिर आहे ऑन बोर्ड आहे। मार्क रोबियो जी स्टेटमेंट आहे त पाक भारत सूरत हाल ते असां मुसलसल नज़र रखूं पिया ऐं तमामु सिचुएशन खे मॉनिटर पिया कयूं। इहो बयानु उन वक़्तु आयो आहे जॾहिं चीनी परॾे वज़ीर हिन वक़्तु न्यू दिल्ली पहुतल आहे। कीअं पिया ॾिसो ॿिन्ही शयुनि खे? सरकी साहब, यकीनन अमेरिका हिन दुनिया में सभ खां वॾो क्रेडिट इहो खणी रहियो आहे त हू 2 एटमी मुल्कनि जी जंग रुकण में कामयाबु थी आहे। ऐं पाकिस्तान त अञा ताईं सॉफ्ट आहे। पाकिस्तान हुकूमत जे तरफ़ां कंहिं क़िस्म जो इहो बयानु न आहे त असां जंग चाहियूं था या असां का इश्तियाल अंगेज़ी करणु चाहियूं था। पर इंडिया मुस्तक़िल बुनियादनि ते उनजा अॻुवान, उनजा हुकूमती उहिदेदार ऐं हुनजे दिफ़ाई इदारनि जा उहिदेदार इहे मुस्तक़िल उल्टा सिधा, छो जो हुननि खे सम्झ में त कुझु अचे कान थो, हुननि ते पाकिस्तानी इन जंग जो साइकोलॉजिकल एॾो वॾो इफेक्ट थियो आहे जो हू ॾींहं जी हिकिड़ी ॻाल्हि कंदा आहिनि, वरी शाम जी ॿी कंदा आहिनि, राति जी 3 कंदा आहिनि। त उन पॉइंट ऑफ व्यू सां यकीनन अॼु न सिर्फ़ु मार्को रोबियो जो इहो बयानु हुयो आहे, पर 2 बयान ॿिया आया आहिनि अमेरिका जा। हिकिड़ो हुनजे पेट्रोलियम जे मिनिस्टर जो बयानु आहे, हिकिड़ो हुननि जे वज़ीर ख़ज़ाना जो बि बयानु आहे। हिकिड़े चयो आहे त असां भारत खे चई रहिया आहियूं त हू रूस खां तेल न ख़रीदे, छो जो इहे पैसा जेके आहिनि डॉलरनि जी सूरत में रूस जी माली मदद आहे ऐं यूक्रेन जे ख़िलाफ़ु इस्तेमालु था थियनि। ॿियो हुननि जे वज़ीर ख़ज़ाना जो बि बयानु आहे त भारत खे जेकॾहिं ट्रेड ते एग्रीमेंट नथो थिए त असां वधीक 25% जेको आहे टैरिफ लॻाईंदासीं। त यानी हिकिड़े ॾींहं में उन्हनि जे 3 टॉप जी अथॉरिटियुनि जेको आहे बयानु ॾिना आहिनि। बेसिकली इन जो बैकग्राउंड सिंपल आहे त भारत 1.5 अरब जी आबादी जो हिकु मुल्क आहे। ज़ाहिर आहे 1.5 अरब जी आबादी जो जेको मुल्क आहे उनखे दिफ़ाई साज़ो सामान जी बि ज़रूरत आहे ऐं उनखे दुनिया जी ॿियनि टेक्नोलॉजी जी बि ज़रूरत आहे। ऐं हिन वक़्तु ताईं भारत जेको अक्सर डिपेंड पियो करे उहो यूरोप, अमेरिका ऐं बर्तानिया सां हुन ट्रेड, चाहे उहो दिफ़ाई सूरत में या अदर टेक्नोलॉजी जी सूरत में कई आहे। फस्ट टाइम जेको आहे जॾहिं भारतीय वज़ीर ख़ारजा वियो चाइना, त उन्हनि खे उन्हनि रिक्वेस्ट कई त जेको आहे असां तव्हां सां ट्रेड करणु चाहियूं था। इहो तव्हांखे यादि हूंदो त पहिरियों हिकिड़ो फार्मूलो हलियो हुयो त एशिया जा मुल्क पाण में गॾिजी करे हिकिड़ी करंसी ठाहिनि ऐं उन करंसी में ट्रेड थिए, न कि डॉलर में थिए। हे जेको तव्हांखे बयानु मुस्तक़िल नज़र अची रहिया आहिनि, इन जे पुठियां जेको आहे हिकिड़ो ई गेम आहे, छो जो उन में भारत हिकु रुकावट हुयो, न त उन गेम में पाकिस्तान, रशिया, टर्की, ईरान, सऊदी यानी अरब कंट्रीज़, इहे तव्हांखे यादि हूंदो जॾहिं 26 मुल्कनि जी चाइना में हिकिड़ी मीटिंग थी हुई, उन में तक़रीबन जेको आहे इतफ़ाक़े राय थियो हुयो, पर उन में भारत पंहिंजी कंसेंट कान ॾिनी। त उहो जेको मामिलो हो थोरो सो अॻियां पुठियां थी वियो ऐं एॾो वॾो जेको फ़ैसिलो थियण वारो हुयो उन में डिले थी वियो। हाणे
भारत अमेरिका खे ब्लैकमेल करण जे लाइ त जेकॾहिं तूं छो जो हिन जंग में हुन अमेरिका उहे हुनखे सपोर्ट न कयो जेको हू हुन मां उमेदु रखे पियो, त हाणे हुनखे ब्लैकमेल करण लाइ हुन चाइना में पहिरियों पंहिंजो वज़ीर ख़ारजा मोकिलियो ऐं उनजी हालत तव्हां ॾिठी हूंदी त उहो अमरीकी सदर जे पेरनि ते हथु रखी मिले पियो। सिंधी में त असां हिकिड़ी न्याज़बंदी ऐं निड़वत जे तौर ते इन मामले खे वठंदा आहियूं, पर हुननि जे लाइ जेको आहे इहो मामिलो न्याज़बंदी ऐं निड़वत जो हुयो ख़ुशामंद हुई नेक्स्ट लेवल जी। त उन खां पोइ हुननि अमेरिका खे चाइना खे जेकी ऑफर कई ट्रेड जी, त ॾिसो चाइना डे वन खां उनजो फार्मूलो ई ट्रेड आहे। कहिड़ो बि मुल्क हुजे उन जे लाइ दुश्मन कोई न आहे हिन दुनिया में। हुन हिकिड़ो फार्मूलो रखियो आहे त बाबा मां हिकु बिज़नेसमैन मुल्क आहियां ऐं मां सभिनी सां बिज़नेस कंदुसि जेको करे ऐं जंहिं अॼु ताईं दहशतगर्दी जा काफ़ी सबूत हुआ असांजे नेबर कंट्रीज़ जा, उन जे बावजूद बि चाइना उन्हनि सां पंहिंजी ट्रेड बंदि न कई। त बेसिकली हीउ जेको दौरो आहे उहो इंडिया जी कोशिशि आहे त असां अमेरिका ते प्रेशर विझूं, छो जो हुन सख़्तु इक़दाम खयां आहिनि रशिया खां तेल ख़रीद करण जे मामले ते। ऐं रुॻो मामिलो इहो न आहे सिंपल, हे जेको भारत चीनी वज़ीर ख़ारजा खे दावत ॾिनी आहे, हीउ जेको गेम आहे इहो लॉन्ग गेम आहे। त 1.5 अरब जी आबादी जो हिकु मुल्क जंहिं ते डिपेंड करे पियो कंहिं ज़माने में अमेरिका त हीउ कॉम्पिटिटर थींदो एशिया में चाइना जो, उहो त सरेंडर थी वियो त चाइना जो त कॉम्पिटिटर को रहियो ई कान, बैकफायर थियो। त हाणे जेको आहे भारत अमेरिका खे थो ब्लैकमेल करणु चाहे ऐं अमेरिका भारत खे थो ब्लैकमेल करे रशिया जे तेल ते रखी करे। अच्छा, कुझु जो ख़्याल इहो बि आहे त वरी चाइना शायदि अमेरिकी लचक जेका आहे पाकिस्तान आहे फील्ड मार्शल सां मुस्तक़िल मुलाक़ातूं ऐं अमेरिका पारां पाकिस्तान में इंट्रस्ट जी जेका ॻाल्हि आहे इन्वेस्टमेंट जी ॻाल्हि आहे, त चाइना ईअं बि त न थोरी नाराज़गी जो इज़हार या अनहैप्पी नज़र पियो अचे, नाख़ुशि। सो चाइना ऐं पाकिस्तान जा जेके रिलेशन्स आहिनि न उहे इन्हनि मामलनि खां बियॉन्ड आहिनि। भारत हिकु मुनाफ़क़ाना हमेशह सां सियासत कंदो रहियो आहे ऐं चाइना उन जी इन मुनाफ़क़ाना सियासत खे सम्झी रहियो आहे। पर जीअं त मूं चयो त हींअर माली ट्रेड जो गेम आहे, त जॾहिं कंहिंसां ट्रेड थींदी आहे त उनजी मुनाफ़क़त पंहिंजी जाइ ते हिकिड़ो बिज़नेस हुन सां कबो आहे, पोइ उहो कंहिं हद ताईं कबो आहे, केतिरी उनजी लिमिट्स हूंदियूं आहिनि, उहो बाद में डिसाइड थींदो आहे। पर हिन स्टेज ते अमेरिका भारत खे ब्लैकमेल करण जी कोशिशि पियो करे, भारत अमेरिका खे ब्लैकमेल करण जी कोशिशि पियो करे। चाइना जो इहो फ़ाइदो थिए थो त जेकॾहिं हुनजी $190 बिलियन जी ट्रेड आहे अमेरिका सां। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त पाकिस्तान जी टोटल ट्रेड हुई हुन सां $7 खां 8 अरब ऐं हुन जी ट्रेड हुई $190 अरब। हाणे जेकॾहिं उहा भारत हुनखे ब्लैकमेल थो करे त मां तोसां इहा ट्रेड न कंदुमि छो जो तूं टैरिफ लॻायो आहे, त तव्हां छा सम्झो था त उहो चाइना खां जेको आहे दिफ़ाई साज़ो सामान जा एग्रीमेंट्स कंदो। हीअ गेम रुॻो हिक ॿिए खे ब्लैकमेल करण जी आहे। पर हर मुल्क इहो चाहींदो त हिन दौराने ब्लैकमेल जेकी दुनिया में ब्लैकमेलिंग जो माहौल थो हले उन मां जेको बि जेतिरो फ़ाइदो वठी सघे, हर मुल्क पंहिंजे पंहिंजे हिसाब सां पंहिंजी प्लानिंग करे रहियो आहे। त ऐं हर मुल्क खे इहो हक़ बि हासिलु आहे त जितां जंहिंखे जेतिरो फ़ाइदो मिले थो उहो वठे, छो जो मौक़े मां ई फ़ाइदो वठिबो आहे न। त हींअर मौक़ो अहिड़ो शुरू थी चुको आहे दुनिया जे माहौल में ट्रम्प जे ॿीहर सदर मुंतख़ब थियण खां पोइ, जो हर मुल्क हिकिड़ो पंहिंजो पंहिंजो इंडिपेंडेंटली फ़ैसिले करण लाइ मजबूर थी वियो आहे। पहिरियों इहे फ़ैसिला मुश्तरका कंदो हिकिड़ी पूरी बेल्ट हुई जंहिंजा फ़ैसिला सिर्फ़ु अमेरिका कंदो हुयो। अच्छा, हाणे उन बेल्ट में ॾाढ पइजी वियो आहे। इहो ई भारत जी मीडिया, उन्हनि जो सियासी उन्हनि जी क़यादत, उन जा रिटायर ब्रिगेडियर्स, सिटिंग ब्रिगेडियर्स चाइना ते इल्ज़ाम पिया त पाकिस्तान जी सॼी मदद चाइना कई, हाणे उन चाइना खे घुराए मिंथ मेड़ पिया कनि। मां एक्ज़ैक्टली वही तव्हां ॻाल्हि कयो न, मुनाफ़क़त जी लेवल हूंदी आहे न। त असांखे त ऑलरेडी ख़बर आहे पाकिस्तान शुरू खां चवंदो रहियो आहे त भारत मुनाफ़क़ाना पॉलिसियूं अख़्तियार करे इंटरनेशनल सतह ते असांजो इमेज ख़राबु कंदो रहियो आहे। पर चाइना त असांखां वधीक उन्हनि खे सुञाणे। पर जीअं त मूं तव्हांखे चयो त ट्रेड हिकिड़ो अहिड़ो हथियार आहे जंहिंजे पुठियां हर मुल्क जी इकोनॉमी बीठी आहे। त हर मुल्क चाहे थो त मां उन इकोनॉमी खे वधि खां वधि मज़बूत कयां ऐं पंहिंजी मार्केट वधि खां वधि नई खां नई तलाश कयां। त जेकॾहिं भारत हाणे ट्रेड शुरू थो करे चाइना सां, त तव्हां अंदाज़ो लॻायो न त चाइना खे केतिरो बेनिफिट आहे ऐं भारत खे बि केतिरो बेनिफिट आहे। छो जो जेकी शइ तव्हां अमेरिका खां $100 में वठंदा ऐं तव्हांखे हितां जेको आहे $30 में मिली वञे, त तव्हांखे ट्रेड जे एतबार सां केतिरो वॾो बेनिफिट आहे माली तौर ते। दिफ़ाई साज़ो सामान जी जीअं ताईं ॻाल्हि आहे त मां नथो सम्झां त भारत डिपेंड कंदो चाइना ते, छो जो अल्टीमेटली हुनखे पाकिस्तान ऐं चीन जे रिलेशन जे बारे में ख़बर आहे
त हू इन क़िस्म जो को रिस्क मतां न खणे, पर ॿियूं जेके टेक्नोलॉजीज़ आहिनि उन में थी सघे थो त चाइना सां हुनजो को एग्रीमेंट थिए। उनजी वजह इहा आहे त चाइना जे वज़ीर ख़ारजा जो भारत वञणु इहो को मामूली पैगाम न आहे। अच्छा, ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। हिते हिकिड़ी अहम स्टेटमेंट आहे ईरान तरफ़ां, हुन चवणो आहे त असां आलमी एटमी इदारे सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखंदासीं। इनखे कीअं पिया ॾिसो? ॾिसो, ईरान सुठी पॉलिसी आई आहे। आलमी एटमी जेकॾहिं इन्हनि सां इहे मुज़ाकरात पंहिंजा जारी नथो रखे त यकीनन ईरान खे बि उही अल्टीमेटली आउं चवंदुसि त माली तौर ते काफ़ी नुक़सानु पहुचंदो, छो जो जेकॾहिं ऑलरेडी काफ़ी हुन ते सेंक्शन्स लॻल आहिनि ऐं जेकॾहिं वधीक सेंक्शन्स लॻनि थियूं त ज़ाहिर आहे इकोनॉमी तौर ते ईरान वधीक कमज़ोर थींदो। ऐं दुनिया जी जेकी अॼुकल्ह जदीद दौरु अची वियो आहे, जदीद टेक्नोलॉजी हर मुल्क खे पंहिंजी हिफ़ाज़त लाइ खपे। जीअं पाकिस्तान पंहिंजे पाण ते डिपेंड करे ऐं जेकी असां मिज़ाइल टेक्नोलॉजी हासिलु कई आहे, अहिड़े तरीक़े सां काफ़ी हद ताईं ईरान बि मिज़ाइल टेक्नोलॉजी में अॻिते आहे। पर जेके ॿिया वॾा सिस्टम्स आहिनि जंग जे लाइ, सिर्फ़ु मिज़ाइल टेक्नोलॉजी तव्हांखे महफ़ूज़ नथी रखी सघे कंहिं मुल्क खे, त तव्हांखे जेके डिफरेंट टेक्नोलॉजीज़ खपनि अॼुकल्ह जे दौर जे हिसाब सां, उहे तव्हांखे मुख़्तलिफ़ मुल्कनि मां ई वठणियूं पवंदियूं, जेसि ताईं तव्हां पाण ख़ुदि इंसारी जे तौर ते उन्हनि खे न ठाहियो। त ईरान हिन जेकी इसराइल सां जंग लॻी आहे, ईरान खे बि मां सम्झां थो, छो जो पहिरियों बि ईरान जूं जंगूं लॻंदियूं रहियूं, या सऊदी अरब सां या इराक़ सां, त उन में ईरान काफ़ी हद ताईं कामयाबु थींदो हो। पर हे इसराइल वारी जंग में यकीनन ईरान खे बि काफ़ी नुक़सानु पहुतो आहे। त हुनखे बि इहो अहसासु थियो आहे त हुनखे ज़रूरत आहे डिफरेंट टेक्नोलॉजी जी, चाहे उहो जहाज़नि जी सूरत में हुजे, चाहे उहो सेल्फ डिफेंस लाइ जेके सिस्टम्स आहिनि जिन खे S-400 चयो वेंदो आहे अॼुकल्ह दुनिया में, ऐं रशिया अमेरिका जो एक्सपर्ट आहे, ख़ैर चाइना वटि बि आहे। हुनजी बि हाणे कोशिशि आहे त मुंहिंजे लाइ के रस्ता खुलनि, ऐं रस्ता खुलण जो हल जेको आहे इन 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 घिटी खां निकिरंदो। चलो ठीकु आहे, ॾिसूं था मुस्तक़बिल छा ईरान जो। ॿियो कोयटा में हिकिड़ी वॾी ख़बर आई आहे, सिटिंग प्रोफेसर आहे यूनिवर्सिटी जो, उहो दहशतगर्दनि जी सहूलियतकारी में गिरफ़्तार थिया। न सिर्फ़ु गिरफ़्तार थिया, पर हुनजी हिकिड़ी वीडियो अॼु वायरल हले पई, जंहिंमें हू पाण इंकशाफ़ करे पियो ऐं क़बूले पियो ॾोहो त फिलहाणे इस्लामाबाद यूनिवर्सिटी में के शागिर्द मिलिया, उन्हनि खे कन्विंस कयो, ऐं हिननि सां जेके प्रॉक्सीज़ आहिनि ऐं पाबंदी मढ़ियल जेके तंज़ीमूं आहिनि दहशतगर्द डिक्लेयर थियल, BL ऐं ॿिया, उन्हनि जी क़यादत सां ई राब्ते में बि हुयो। ऐं हिन ख़ुदिकुश हमलावर जेके सेट ऑफ थी चुका आहिनि 2 ऐं 3 थियण वारो हुयो, उन्हनि खे हिन पनाह बि ॾिनी आहे, हिन वरी ज़ख़्मनि जा इलाज बि कराइनि। त अहिड़ा माण्हू बि ट्रेप थियनि था दहशतगर्दनि जे टोलनि सां। सरकी साहिबु, जॾहिं आज़ादी जो चूरन खपाइबो आहे न, त उन में चाहे पढ़ियल लिखियल हुजे चाहे अनपढ़ियल हुजे, उहे सभु उन में जो शिकार थी वेंदा आहिनि। छो जो आज़ादी जो जेको नारो हूंदो आहे उहो हर इंसान जे लाइ तमामु अहम हूंदो आहे। अफ़सोस इहो आहे त इन क़िस्म जा पढ़ियल लिखियल प्रोफेसर सतह जा माण्हू सम्झ खां आरी हुआ ऐं पाकिस्तान खे नुक़सानु पहुचाइण जी कोशिशुनि में मसरूफ़ रहिया। ऐं तव्हांखे यादि हूंदो त कुझु जेके ख़ुदिकुश बम धमाका थिया हुआ, उहे उन्हनि में वुमेन्स यानी की औरतूं शामिल हुयूं, छोकिरियूं बि हुजनि या औरतूं हुजनि। इहो इंतिहाई अफ़सोसनाक ॻाल्हि। इन खां अॻु में जेकॾहिं तव्हां ट्रैक रिकॉर्ड खणो, बलोचनि जी पूरी तव्हां हिस्ट्री खणो सालनि जी, तव्हांखे कॾहिं बि बलोच औरत इन क़िस्म जे घटिया हरकत में तव्हांखे न मिलंदी। ॾिसो, बलोच विड़ी सघे थो, किसान झेड़ो थी सघे थो, पर ख़ुदिकुश बमबार थी करे ऐं किथे वञी नुक़सानु पहुचाए, इहो बलोचनि जी रिवायत कॾहिं न रही हुई। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त इन क़िस्म जा जेके प्रोफेसर्स हुआ, उन्हनि जेके असांजा यंग नौजवान आहिनि, चाहे छोकिरियूं आहिनि या छोकिरा आहिनि, उन्हनि जे माइंड खे चेंज था कनि आज़ादी जे हवाले सां। त जेको हिकिड़ो प्रोपेगेंडा कनि था, ऐं हाणे त हू पाण इतराफ़ करे रहियो आहे त हरबियार मरी जेको आहे उनखे डायरेक्शन्स ॾींदो हो, उन मुताबिक़ हू माइंड ठाहींदो हुयो त ख़ुदिकुश बमबार कीअं वञी कहिड़ी जॻहनि ते कनि ऐं उन्हनि खे सहूलियत फराहम कंदो हो। त इहा इंतिहाई मां सम्झां थो अफ़सोस जी ॻाल्हि आहे, ऐं इहो सबक़ु सिखण वारी ॻाल्हि आहे पाकिस्तान जे हर पढ़ियल लिखियल नौजवान खे। त इन क़िस्म जा प्रोफेसर्स, छो जो प्रोफेसरनि जो कमु आहे उन्हनि खे एजुकेट करणु, प्रोफेसरनि जो इहो कमु न आहे चलो हाणे दहशतगर्दी ॾांहुं माइल कनि। घुरिजे त इन क़िस्म जे पूरे नेटवर्क खे अञा पकड़नि, छो जो हिकिड़ो माण्हू न हूंदो, प्रोफेसर न हूंदो,
इन क़िस्म जा माइंड सेट अच्छा हे त उहे इंकशाफ़ जेके न वीडियो ते कयनि ऑफ द रिकॉर्ड जेका इन खां इंट्रोगेशन थी हूंदी वॾी हूंदी वॾी लाइन हूंदी ज़ाहिरा। अच्छा हिकिड़ी ॿी अफ़सोसनाक ख़बर आहे KPK में वरी ॿोॾि वॾी तबाही मचाई आहे। KPK में वॾो अफ़सोसनाक वाक़ियो थी रहियो आहे ऐं 450 खां वधीक हिन वक़्त ताईं जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। 1600 खां वधीक ॿुधाइनि था त लापता आहिनि ऐं सवे घर जेके आहिनि उहे पाणी जी नज़र थी विया आहिनि। जेको ॿुधायो वियो आहे उहो इहो ॿुधायो वियो आहे त पाणी पथर ऐं मिटी इन्हनि टिनी शयुनि जो को उते अलाह ताला रहम करे हिकु गॾु अचण सां सेकंडनि में इलाइक़ा तबाह थिया आहिनि। यानी कि जेको आउं ॾिसी रहियो हुउसि त 10 खां 15 सेकंड में ॾिसंदे ॾिसंदे जेको आहे पूरो पूरो 200 घरनि ते मुश्तमिल ॻोठ जो ॻोठ तबाह थी विया आहिनि। त ही अलाह ताला खां पनाह घुरणु घुरिजे। ऐं जेके उते माइंस ते कमु करे रहिया आहिनि या जेके जंगलात कटे रहिया आहिनि अलाह साईं उन्हनि जो बेड़ो ग़रक़ करे। त माइंस ते कमु करण जो बि हिकिड़ी हद हूंदी आहे। उहा हद जंहिंजे मुतसिल आबादियूं आहिनि उतां जे पहाड़नि खे या उतां जे जंगलात खे कॾहिं बि न डिस्टर्ब कयो वेंदो आहे छो ही अलाह जो निज़ाम आहे। ही पहाड़ के माण्हू त कान ठाहिया न, ही पहाड़ कुदरत जा बिलियन ट्रीज़ उहो त सभु हिकिड़ो फ्रॉड हुयो। पर ही जेके कुदरती हुया मां उन्हनि जी ॻाल्हि करे रहियो आहियां त 2 ख़तरनाक शयूं असांजे मुल्क में थियूं आहिनि। हिकु त जेके कुदरती पहाड़ हुआ कुझु पहाड़ उन लाइ त अलाह ताला पाण फरमाए रहियो आहे त इन्हनि में मां तव्हांजे लाइ मादनियात बि रखी आहे वसीला बि रखिया आहिनि। कुझु उहे शयूं जिन खे टच न करणु घुरिजे। बदकिस्मती सां असांजा माण्हू लालच में या त टिम्बर माफ़िया जी लालच त जेको बि झंग हुजे उतां जेको आहे बसि काठी कटे ऐं विकिणणु घुरिजे। ऐं ॿियो कुझु अहिड़ा पहाड़ जेके ग़ैर ज़रूरी तौर ते कटिया था वञनि जिन जो एॾो बेनिफिट बि न आहे। ॾिसो उहा मादनियात जेकी तव्हांजे मुल्क खे ऐं वॾे पैमाने ते पब्लिक खे फ़ाइदो पहुचाए त उनखे जीअं हाणे असांजो कोयलो आहे को मसइलो कान्हे। पर बदकिस्मती सां नंढे इंट्रस्ट जे करे पूरी पूरी आबादियुनि खे तबाही जो नुक़सान थो थिए। चलो अलाह साईं ख़ैर करे KPK जे अवाम ॾे अलाह साईं रहम करे तबाही वॾी थी आहे इहा ई दुआ आहे। नाज़रीन फ़िलहाल हिन प्रोग्राम में एतिरो ई। ॿिए प्रोग्राम में नए इशूज़ सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसिताईं इजाज़त अल्लाह भाई।